सिंध पुलिस में ॿिनि सूबनि जे एहलकारनि जूं भर्तियूं कंहिं करायूं। एडी ख्वाजा जे दौर जा दस्तावेज़ साम्हूं अची विया आहिनि, पर आख़िर हक़ीक़त छा आहे? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां GM खोखर। अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। नाज़रीन, अॼु असीं हिकु अहिड़े मामले ते ॻाल्हाइण वारा आहियूं जेको केतिरनि ई सालनि खां बहस हेठि रहियो आहे। हाणे सोशल मीडिया ते कुझु मुबीना सरकारी दस्तावेज़ साम्हूं आया आहिनि, जिन खां पोइ ही मामिलो ॿीहर बहस जो मर्कज़ बणिजी वियो आहे। इन्हनि मुबीना दस्तावेज़नि में सिंध पुलिस में भर्ती कयल कांस्टेबलनि जा मुकमल तफ़सील मौजूदु आहिनि, जिन में कांस्टेबलनि जा पर्सनल नंबर, सुञाणप कार्ड नंबर, जम जी तारीख़, होम, डिस्ट्रिक्ट, बैंक अकाउंट, सर्विस जो अरसो, माहवार पघार ऐं मुक़ररु थियल पुलिस यूनिटनि जा तफ़सील शामिल आहिनि। इन्हनि फ़रिस्तनि मूजिबि केतिरनि ई एहलकारनि जा होम डिस्ट्रिक्ट सिंध बदिरां मर्दान, सवाबी, महासरा, चकवाल, रावलपिंडी, कोशाब, रहीमयार खान, बहावलपुर, ओकाड़ा, खानेवाल, राजनपुर, कोहाट ऐं ॿिनि ज़िलनि जा नाला दर्ज थियल आहिनि। दस्तावेज़नि मूजिबि उहे एहलकार DIG ट्रैफ़िक कराची, SP ट्रैफ़िक कराची, सेंट्रल एडिशनल IG कराची, SP इन्वेस्टिगेशन, CPO हेडक्वार्टर ऐं ॿिनि पुलिस यूनिटनि में मुक़ररु ॾेखारिया विया आहिनि। इन फ़रिस्तनि में मोहम्मद ताहिर इस्माइल, मोहम्मद नसरुल्लाह, फैज़ान तनवीर, हसन रज़ा, अब्दुल कद्दूस, मोहम्मद असगर, ज़हीर अज़ीज़, कलीम इमरान, अली राजा, वकास यूनस, मोहम्मद ज़फ़र, तैमूर अली, नदीम सईदुल्लाह ख़ान, मोहम्मद ज़ीशान, ज़ियाद हुसैन ऐं ॿिनि केतिरनि ई एहलकारनि जा नाला शामिल आहिनि। एहलकारनि जी माहवार पघार 28,305 रुपया दर्ज थियल आहे, जॾहिं त कुझु एहलकारनि जी पघार 27,693 रुपया लिखियलु आहे। हाणे असल सुवाल हिते उहो पैदा थिए थो त जेकॾहिं उहे दस्तावेज़ सही ऐं मुस्तहद आहिनि त छा उहे भर्तियूं सिंध जे डोमिसाइल कोटा पॉलिसी तहत कयूं वयूं, छा उहे ओपन मेरिट तहत थियूं, या पोइ इन्हनि जा का अलॻि कानून पॉलिसी मौजूदु हुई। हिकु ॿी मुबीना दस्तावेज़ में भर्तियुनि सां लाॻापियल मेरिट लिस्ट पिणु मौजूदु आहे, जंहिं ते AIG इस्टेब्लिशमेंट, AIG फिनांस, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सिंध ऐं स्पेशल सेक्रेटरी होम जूं सयूं ऐं मोहरूं नज़र अचनि थियूं। उहे दस्तावेज़ मुबीना तौरु इन दौर सां लाॻापियल ॿुधाया वञनि था जॾहिं AD ख्वाजा सिंध पुलिस में IG पुलिस मुक़ररु थियल हो। बहरहाल, सिर्फ़ु अहिड़नि दस्तावेज़नि जे बुनियाद ते उहो नतीजो कढणु दुरुस्त न थींदो त कंहिं हिकु शख़्स खे ज़ाती तौरु कंहिं बि गैर क़ानूनी अमल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वञे। ॿिए तरफ़ पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त इन सिलसिले में जांच हलंदड़ आहे। जेकॾहिं उहे एहलकार क़ानूनी तरीक़े सां भर्ती कया विया हुआ त पोइ इन्हनि खे 27,693 खां 28,503 रुपयनि ताईं माहवार पघार कहिड़े क़ानूनी बुनियाद ते जारी कई वई, ऐं जेकॾहिं भर्तियूं क़ानूनी मूजिबि थियूं त पोइ इन जो मुकमल रिकॉर्ड ऐं पॉलिसी आवाम आॾो छो न आंदी वञे। हाणे नज़रूं सिंध हुकूमत, घरू खाते ऐं पुलिस जे आला अख़्तियारनि ते आहिनि त उहे साम्हूं आयल दस्तावेज़नि बाबति पंहिंजो बाज़ाब्ता मौक़िफ़ जारी कनि ऐं आवाम आॾो हक़ीक़तूं वाज़े कनि। वाज़े रहे त हिन वक़्त ताईं इन दस्तावेज़नि जी आज़ाद या सरकारी सतह ते तस्दीक न थी आहे, तंहिं करे इन्हनि खे हतमी सबूत नथो सम्झी सघिजे। हक़ीक़तनि ताईं पहुचण लाइ शफ़ाफ़ जांच ऐं लाॻापियल इदारनि जो बाज़ाब्ता मौक़िफ़ इंतिहाई ज़रूरी आहे। नाज़रीन, जेकॾहिं हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे Facebook पेज खे लाज़मी शेयर ऐं कमेंट्स लाज़मी कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।